अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंधी अदाकारा रूबी अली। रूबी अली जा ॿ ॾींहं अॻु में हिकु वीडियो वायरल थियो जेको इंतिहाई गंदो वीडियो। उन खां पोइ हिन रूबी अलीअ इहो पंहिंजे फेसबुक पेज ते पोस्ट रखी त हीअ मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश थी रही आहे ऐं मुंहिंजो ई आवाज़ु न आहे। उन खां पोइ वरी कल्ह राति खां करे हिकु पिक्चर्स वायरल थी रहिया आहिनि इंटरनेट ते, त उहे पिक्चर तव्हां ज़रूरु ॾिठा हूंदा जंहिंमें ॾिठो वञे पियो त रूबी अली पाण खे फांसी ॾेई रहिया ऐं इहो चयो पियो वञे त रूबी अली फांसी ॾेई पाण मारे छॾियो, पर हक़ीक़त ॿी आहे त रूबी अलीअ चयो आहे त मूं अहिड़ा को पिक्चर शेयर न आहिनि कया, त इहे पिक्चर किथां था अची वञनि इहा मूंखे कान्हे ख़बर। बाक़ी रूबी अलीअ इहो बयानु ॾिनो त मुंहिंजे ख़िलाफ़ु हिकु वॾी साज़िश थी रही आहे। त असां इहो ई रूबी अलीअ खे चवंदा आहियूं त तव्हां जीअं हूंदव तव्हांजे ख़िलाफ़ु ओड़ियूं ई साज़िश थींदियूं, तव्हां सिंध जे नाले खे बदनाम कयो आहे। त इहो ई अॼु जी वीडियो।